हलंदड़ साल जे फेब्रुआरी महीने में ईरान मां मोटल हिकु शागिर्द ज़रिए पाकिस्तान पहुतल कोरोना वायरस जी पखेड़ खे रोकण लाइ सिंध सरकार पहिरें ॾींहं खां ई मैदान अमल में आहे। सिंध एशिया जे मुल्कनि जो पहिरियों सूबो आहे जंहिं मुआशरे में हर सतह ते कोरोना वायरस जी पखेड़ खे रोकण लाइ क़दम खयां। इन सिलसिले में सिंध जे 25 जेलनि में सिहत जूं सहूलतूं ऐं टेस्टूं करण लाइ प्रिज़न्स एक्ट 1894 में तरमीम आंदी वई। इहो उहो क़दम हो जंहिं वसीले सिंध जे जेलनि में हाणे तोड़े ईंदड़ हेल्थ इमरजेंसीज़ खे मौसर नमूने मुंहुं ॾियण जो सिटाव सिटियो वियो आहे। कोरोना वायरस जी पखेड़ रोकण लाइ सिंध जे 25 जेलनि में टेस्टनि करण सां गॾु आइसोलेशन वार्ड पिणु ठाहिया विया आहिनि। सख रीजन अंदरि कैदियुनि में कोरोना जी पखेड़ रोकण लाइ तरबियती सेशन्स जी शुरूआति कई वई आहे। सखर जेलनि अंदरि कोरोना जी सूरत हाल बाबति DIG जेल्स ऐं सखर सेंट्रल जेल जे जेल सुप्रीडेंट जो चवणु हो त जेलनि अंदरि मौजूदु कैदियुनि खे आइसोलेशन वार्ड में रखण सां गॾु SOPs ते बि सख़्तीअ सां अमल कयो पियो वञे। सखर सेंट्रल जेल में तमाम स्टाफ ऐं तमाम कैदियुनि जा कोविड-19 जा टेस्ट थी चुका आहिनि। असां वटि 1300 प्लस कैदी हुया, उन में 113 कैदी पॉजिटिव थियो ऐं अल्हम्दुलिल्लाह हाणे सभु कैदी रिकवर थी विया आहिनि ऐं नेगेटिव आहिनि। स्टाफ में 33-34 पॉजिटिव थिया ऐं उहो बि सभु रिकवर थी विया आहिनि ऐं हींअर को बि मूं वटि पॉजिटिव न आहे। हिकिड़ो कैदी जेको नओं आयो हो उहो जेको आहे पॉजिटिव उन जी रिपोर्ट आई आहे, उहो आइसोलेशन में आहे। उन जे बि 4-5-6 ॾींहंनि में असां ॿीहर टेस्ट कराईंदासीं ऐं उमेदु आहे जे उहो नेगेटिव थी वेंदो। उन जी प्रॉपर असां देखभाल पिया कयूं, प्रॉपर डाइट जो ख़्यालु पिया कयूं, डॉक्टर उन प्रॉपर लुक आफ्टर पियो करे। इन करे अल्हम्दुलिल्लाह असां वटि 100% रिकवरी थी आहे। ऐं अॼु जेको सेशन थियो आहे इहो बि मतिलबु हिकु तमामु बहितरीनु क़दम आहे सिंध जेल जे हवाले सां कि सिंध जेल में कैदियुनि जी सिहत जे हवाले सां छा पियो थिए। अल्हम्दुलिल्लाह इन सां बि तमामु बहितरीनु। जेल में असांखे जेका बि SOPs ॾिनियूं वयूं आहिनि उन ते असां सख़्ती सां अमल दरामद पिया करायूं ऐं इन जो रिज़ल्ट आहे कि तमामु घटि जेको आहे कैदी पॉजिटिव थियो आहे। कोविड ॾिसो त हिकिड़ो बैन अक़वामी मसइलो हुयो, पोइ माना पाकिस्तान में बि इहा थी त पोइ जेलनि में बि जेको आहे न SOP जेके डेवलप थिया त असां उन SOPs ते सख़्ती सां अमल करायोसीं। कैदियुनि जा इंटरव्यू बंदि थी विया, कैदियुनि खे कोर्ट में कैदियुनि जो वञण बि बंदि थी वियो। पोइ जेल ते जेको आहे न सैनिटाइज़र गेट लॻा ऐं जेको आहे न टेम्परेचर गन्स जेल जे गेट ते असां लॻायूंसीं त जेको बि माना जेकॾहिं कंहिंखे टेम्परेचर वधीक आहे त उनखे असां उन जी एंट्री न थींदी प्रिज़न में। हाणे माना उन खां पोइ टेस्टूं थियूं आहिनि सेंट्रल प्रिज़न सखर ते, DHO डिस्ट्रिक्ट हेल्थ जे तरफ़ां टेस्टूं थियूं आहिनि। उन में कुझु कैदी पॉजिटिव निकिता हुया, पर हाणे वायरस जो जेको इम्पैक्ट आहे उहो शायदि एॾो सीवियर न रहियो आहे। जो कैदी पॉजिटिव थिया बि आहिनि त पोइ माना असांखे अहिड़ी सूरत हाल फेस नथी करणी पए जो उन्हनि खे असां ॿाहिरि रेफर कयूं। आइसोलेशन क्वारंटाइन में उन्हनि खे असां करे छॾियो आहे। उन खां पोइ जॾहिं वरी रीस्टेटिंग थी आहे त उन में काफ़ी नेगेटिव बि अची विया आहिनि। हाणे नवान वारा लीगल एड जी सोसाइटी सां उहो जेल ते जेको आहे न ट्रेनिंग सेशन जीअं हिते हले पियो, ट्रेनिंग सेशन तव्हांजे साम्हूं त हिकु तमामु सुठो क़दम आहे। ऐं हे जेल ते जेको आहे पंहिंजो सामान बि ॾींदा, मेडिसिन्स ॾींदा ऐं जेको आहे न मास्क हैंड सैनिटाइज़र ऐं काफ़ी टेस्टिंग बि कंदा। त इहो तमामु सुठो माना जेको आहे क़दम आहे ऐं वी एप्रिशिएट। प्रोजेक्ट बाबति एहसान एवण ऐं सोनिया मुबीन ॿुधायो त कोरोना वायरस में मुब्तला 98% मरीज़ बिल्कुलु ठीकु थी वञनि था ऐं 80% मुतासिरनि में वायरस जूं अलामतूं ज़ाहिर ई नथियूं थियनि। जो नज़रअंदाज तबका है हमारा प्रिजन्स का, उसको ये आगाही देनी थी कि इसके ख़िलाफ़ जो है हमने निपटना कैसे कोविड-19 से। इसलिए इसमें जो है हमने कराची की जेल, फिर हैदराबाद की तमाम जेलें जिसमें 11 जेलें और फिर सिंध की जो तमाम जेलें सखर की है वो भी हमने इसको कवर करनी है। ट्रेनिंग का मकसद ये है कि जो हैंड सैनिटाइज़र्स, ग्लव्स और ये तमाम चीज़ें दी जा रही हैं इसको इस्तेमाल कैसे करना है, इसको हमने रखना कैसे है, और ख़ास तौर के ऊपर टेस्टिंग स्ट्रेटजी कि टेस्टिंग हम जो है वो कैसे करेंगे, क्योंकि ये ऐसी बीमारी है जो हमें शायद इसके साथ रहना पड़े। टेस्टिंग जो है 2 किस्म की होती है, एक PCR और एक एंटीबॉडी। एंटीबॉडी टेस्टिंग में ये देखना पड़ता है कि क्या ब्लड में आपके अंदर प्रोटीन या एंटीबॉडी बन चुकी है या नहीं। अगर वो बन चुकी है तो उसकी टेस्टिंग एक ख़ास टेस्टिंग होती है। और ये ट्रेनिंग का मकसद था तमाम प्रिजन एडमिनिस्ट्रेशन को ये आगाही देनी और उनको ट्रेनिंग देनी
کہ آپ نے تمام چیزیں رکھنی کیسے ہیں, ٹیسٹنگ کیسے کرنی ہے, گلوز کا استعمال کیسے کرنا ہے, ہینڈ سینیٹائزر کا استعمال کیسے کرنا ہے, چسپا کیسے کرنے ہیں. آپ نے جو ہے دیواروں کے اوپر یہ آگاہی کہ اپنے واش یور ہینڈز, یا جس کو آپ کہتے ہیں کہ اپنے ہاتھ دھویا کریں, اس آگاہی کے بعد ہی لوگوں کو یہ اس کی اہمیت کا پتہ لگے گا. یہی یہ ٹریننگ کا مقصد تھا اور یہ ابھی جاری ہے. اور ابھی انشاءاللہ ہم 11 جو جیلیں سکھر کی ہیں, جس میں شکارپور, بدین, شکارپور اور اپنا لاڑکانہ, خیرپور, اس میں جو ہے یہ بیسکلی جو ہے ہم کر رہے ہیں. جیل میں اس چیز کو امپلیمنٹ کروایا جائے. ٹیسٹنگ پاکستان میں پہلی بار جیل میں ہو رہی ہے LAS اور نوان کی طرف سے, اور امیون ٹیسٹنگ ہے جس میں آپ کو یہ پتہ چلتا ہے کہ بندے کے اندر امیونٹی بنی ہے نہیں بنی. اسی طرح جیل میں بھی جو لوگ رہ رہے ہیں وہ اس معاشرے کا ایک حصہ ہیں, جس میں ان کو ضروری ہے کہ ان کو بھی اس ایکٹیویٹی کا حصہ بنایا جائے اور ان کی بھی فیسلٹیز ان کو پرووائڈ کی جائیں. اور SOPs کی جہاں تک بات ہے تو جیل کے اندر ماشاءاللہ سے بہت اچھی SOPs پہلے سے امپلیمنٹ ہیں, اور ہم چاہتے ہیں کہ اور اچھی سے اچھی SOPs کی طرف ہم جائیں اور مل کے ایک SOPs میں ہیلپ کر سکیں جیل کی بھی اور سب کی, تاکہ ان کو بتا سکیں کہ مل کے ایک بہت اچھی کاوش کی طرف, ایک بہت اچھے کام کی طرف ہم سرگرم ہیں. سندھ کے 25 جیلن میں قیدین کے قانونی مدد مہیا کرے کھین قانونی طور بااختیار بنائن اور انہن کی بحالی جا پروگرام ٹھائیندڑ ادارے لیگل ایڈ سوسائٹی جی شہربانو خوصو ٻڌايو ته LAS جیلن اندر تربیتی سیشن سان گڏ حفاظتی سامان پڻ ڏئی رہی आहे. जेके भी 25 जेल आहिनि सिंध जा, सिर्फ़ु टेस्टिंग जे लाइ असां न तक़रीबन उन्हनि खे कानूनी ऐं इमदाद जेका भी फरहाम कयूं था 25 जेलनि में. उन खां अलावा अॼु जेको असां जी कोशिशि आहे त जेका हे टेस्टिंग वग़ैरह थिए थी करे थी, उन सां असां जेको आहे करोना खे जेको आहे ख़ात्मो करे सघूं, घटि खां घटि थी सघे. हुकूमत लीगल एड सोसाइटी ऐं नोवान जेलनि अंदर कैदियुनि जी हिफ़ाज़त ऐं बहालीअ खे यकीनी बणाइण लाइ हिकमत अमली जोड़ी आहे, जंहिं तहत कैदियुनि में क़ुवत मुदाफ़ियत जी जांच PCR टेस्टिंग कई वेंदी. पाकिस्तान में ही पहिरियों भेरो आहे जो जेलनि में बाक़ाइदे हिकमत अमली तहत इन्फेक्शन रेट जी जांच जूच कई पई वञे ऐं इहो सहरो बि सिंध हुकूमत जे सिर ते आहे. कोरोना वायरस की पखेड़ के रोकण के लिए टेस्टिंग जो अमल सुठो कदम है जैसी साराह करे सके थी. कैमरामैन आगा शोएब पठान से गड मुश्ताक टावरी, सिंध TV न्यूज़ सखर.